जेकॾहिं मुंहिंजो पुटु पंहिंजी भेण सां मिलण आयो त इन में कहिड़ो ॾोह थी पियो। जेकॾहिं तव्हां हुनखे इज़त सां मिलण ॾियो आहे न, एतिरो मसइलो ई न वधे हा। दर ते हुनखे मारे कुटे तव्हां हुनखे मोटाए छॾियो, इन सां मसइलो त वधंदो न। दुश्मनी शुरूआत तव्हां कई आहे। सिकू अधे हैदर जी कुंवार वनवा मां भॼाए छो खणी वियो? उनजे एवज़ में मुंहिंजी न्याणी तव्हां हैदर सां ज़बरदस्ती परणाई, अञा बि तव्हांजी दुश्मनी पूरी न थी। असांजी कंहिंसां दुश्मनी कान्हे का। तूं पंहिंजी छोकिरी सां मिलण अची थी, असां तोखे रोकियो आहे? मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कोन थी मिले। इहा दुश्मनी न आहे त ॿियो छा आहे? जेकॾहिं तूं पंहिंजे मुड़ुस खां इजाज़त वठी वेंदी त तोखे केरु रोकींदो? ॾोह थो थिए जो हुन खां इजाज़त वठी। हींअर मां पंहिंजी धीअ खे वठी थी वञा पंहिंजे घर, शाम जो वापसि छॾे वेंदीमांसि। इहा इजाज़त असां तोखे कोन था ॾेई सघूं, बाक़ी असांजा मर्द अचनि इहा इजाज़त तोखे उहे ई ॾींदा। मुंहिंजी न्याणीअ खे मूंसां वञण जी इजाज़त नथी मिले, इन सां त दुश्मनी वधंदी न। इन दुश्मनी खे जेकॾहिं ख़तमु करणो आहे न त कुझु वक़्त जे लाइ तव्हांखे बि सब्र करणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि, पंहिंजी सिकी लधी जेका धीअ अथई न, इन खे बि थोरो सम्झाए छॾ त हिन घर खे बि पंहिंजो घर करे सम्झे, त पोइ हिन खे बि असां पंहिंजे घर में इज़त सां रहण ॾींदासीं। अम्मा, मुंहिंजी इजाज़त तोखे कोन मिलंदी, तूं वापसि वञ अम्मा। बाक़ी जीअं मूंखे मौक़ो मिलियो न त मां तुरी निकिरी ईंदसि अम्मा। हाणे ॿुधी पई न पंहिंजी छोकिरीअ जूं ख़बरूं। जेकॾहिं इज़त सां मोकल न मिलंदसि त पोइ ईअं ई त कंदी न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।